PARC में ज़राई तरक्की लाइ कम थी रहियो आहे। यकीन आहे त तव्हांजी मेहनत सां ज़राए तरक्की कंदी। जमहूरियत कोरिया मज़बूत मईशत वारो मुल्क आहे। मुख़्तलिफ़ शोबनि में भाईचारो चाहियूं था। असां अरबी डॉलर जी काटन दरामद करे रहिया आहियूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो इस्लामाबाद में तक़रीब खे ख़िताब चयाईं पाकिस्तान जी आबादी जो 65% हिस्सो ज़राअत सां ॿधल आहे। हारियुनि खे बहितरीन बिज जी फ़रहामी सां पैदावार में इज़ाफ़ो थींदो। अल्लाह ताला पाकिस्तान खे ज़रख़ेज़ ज़मीन ॾिनी आहे। वज़ीर आज़म वफ़ाक़ी काबीना जो इजलास सुभाणे तलब करे वरितो। मुल्क जी मजमूई सियासी ऐं मुआशी सूरतहाल जो जाइज़ो वरितो वेंदो। मुल्क जी दिफ़ा लाइ शानदार कारकर्दगी जो मुज़ाहिरो कंदड़ फ़ौजी ऑफिसरनि खे फ़ौजी एज़ाज़नि सां नवाज़ियो वियो। ऐवानी सदर में तक़रीब दौरान सदर आसिफ अली ज़रदारी फ़ौजी ऑफिसरनि खे एज़ाज़ ॾिना। कैप्टन सईद आमिद रज़ा खे सितारे बिसालत, एयर मार्शल मोहम्मद सरफराज, एयर मार्शल कासिम हमाद ऐं एयर मार्शल शकील गनसफर खे हलाली इम्तियाज़ मिलिट्री जो एज़ाज़ सां नवाज़ियो वियो। मेजर जनरल गुलाम शबी नारे जो रियल एडमिरल मोहम्मद हुसैन सियाल, मेजर जनरल सईद रहमान सरवर ऐं मेजर जनरल नदीम फज़ल ऐं ॿियनि खे हिलाले इम्तियाज़ मिलिट्री सां नवाज़ियो वियो। सिंध में गैरकानूनी तरसियल अफ़गान शहरियुनि खे वापसि मोकिलण लाइ सेंटर क़ाइमु करण जो फ़ैसिलो। पुलिस पारां पकड़ियल अफ़गाननि खे तरसाइण लाइ क्यामाड़ी, कराची ऐं जैकबाबाद में कैंपूं क़ाइमु कयूं वेंदियूं। पकड़ियल अफ़गाननि खे अफ़गानिस्तान वापसी जी ट्रांसपोर्ट जे बंदोबस्त थियण ऐं दस्तावेज़ इंतज़ाम मुकमल थियण ताईं क्यामाड़ी ऐं जैकबाबाद में कैंपनि में तरसायो वेंदो। सिंधु दरिया ते नवां केनाल कढण वारे मंसूबे ख़िलाफ़ एहतजाज जो सिलसिलो जारी। बदीन में औरतुनि जी रैली, मीरपुर साखरो में पुलिस चौकी के मेन बस स्टॉप बुहारा ताईं एहतजाजी रैली कढी वई। कंदुकोट में GSN मुहास कारकुननि जो मुज़ाहिरो, हालाड़ी में शहरनि जो एहतजाज। सांगड़ में स्कूली शागिर्दनि रैली कढी केनालनि ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। करूंडी में भी शागिर्दनि ऐं शहरनि जी रैली। खिपरो में तकरारी केनाल ख़िलाफ़ 22 किलोमीटर रैली, पानी ख़ातिर झेड़ो जा ज़ोरदार नारा। वारह में मुज़ाहिरो, मरकोच में भी एहतजाज। मीरपुर मातेलो में क़ौम परस्त कारकुननि रैली कढी धरणो हयो। खानपुर महर में शागिर्दनि जी रैली, दौड़ में उस्तादनि ऐं शागिर्दयाणनि रैली कढी। पिथोरो में शटरबंद हड़ताल, ठुल, फ़कीराबाद, फरीदाबाद, निंदो, अकरी चौदगी, लालू राय, मांजन, नसीराबाद में भी एहतजाज कयो वियो। सिंध सरकार तरफां 30 यूनिवर्सिटीज़ जे 30,000 शागिर्दनि खे स्कॉलरशिप ॾियण जो ऐलान। सिंध हुकूमत गूगल ऐं टचवादी विच में मुआहिदो। वज़ीर आला हाउस में इजलास दौरान वॾे वज़ीर मुराद अली शाह 30,000 गूगल करियर सर्टिफिकेट स्कॉलरशिप जो बाज़ाब्ता इब्तिदा कयो। सैयद मुराद अली शाह चयो आहे त सिंध हुकूमत डिजिटल एजुकेशन ऐं स्किल डेवलपमेंट में इनकलाबी क़दम खणी रही आहे।